धुरियाई दूर वढे वण जुदा क्या, सुकन संदे सूर ख़बर ओकाए वियो। वण धरतीअ जी सूंह आहे ऐं जेकॾहिं वण वढिजी वञे त धरतीअ जी सूंह ख़तमु थियो थी वञे ऐं गॾोगॾु माहौल गरम थो थिए, ऑक्सीजन जी खोट थी थिए। इहे इलाही इन खां सवा पहलू आहिनि। पखी पखण जंहिंजा आखेरा, जंहिंजा रहण जा टिकाणा इन्हनि वणनि में आहिनि, उहे वीचारा दरबदर थियो वञनि ऐं नस्लनि जा नस्ल या त माइग्रेट करियो, लॾ पलाण करियो, कंहिं अहिड़े इलाइक़े में वञो वसनि जिते वण टिण हुजे, भला जेकर न त बुआस ते खाॼूं खपियो वञनि। असां वटि मिसाल कई आहिनि, कई जिन्सूं अहिड़ियूं आहिनि जेके ॾींहों ॾींहुं अणलभ थींदियूं वञनि। पर जेकॾहिं वण वञे हलियो त न रुगो पखी पखण मुतासिर थो थिए, पर धरतीअ जो सॼो वायुमंडल मुतासिर थिए थो। लतीफ़ साईं वण जे वढिजण जे दर्द खे हिकिड़े बैत में बंदि कयो ऐं चयईं त धुरियाई दूर वढे वण जुदा क्या, वण वढे मूरियां जुदा करे उछले छॾियईं, ॿारे छॾियईं, कमाणे छॾियईं। सुकन संदे सूर अबर ओकाए वियो। इन दर्द, इन तकलीफ़ खां ककरनि मींहुं वसाइण छॾे ॾिनो, उहे असां खां रुसी हलिया विया।